इन मुल्क जे अवाम जो अल्लाह ही वाही आहे। जहिड़ा असांखे हुक्मरान लॻा, जहिड़ा इक़्तिदार धणी लॻा, यकीन कयो त हिन अवाम जो अल्लाह ही वाही आहे। मुने सदी गुज़रण जे बावजूद भी असां पंहिंजे पेरनि ते न बीह सघिया आहियूं। हर ग़रीब तबको पंहिंजी महिनत थो करे, उन्हनि ज़मींदारनि जी फैक्ट्रियुनि खे आबाद थो करे, उन्हनि ज़मींदारनि जी ज़मीनुनि खे आबाद थो करे, ज़मींदारनि जे हर कारोबार खे उहो ग़रीब आबाद थो करे ऐं उन्हनि खे कखपतीअ मां लखपति थो बणाए, लखपतीअ मां करोड़पति थो बणाए, अरबपति थो बणाए। पर हुक्मरान जेके आहिनि पंहिंजे मक़सद में कामयाबु थी विया आहिनि। छो जो उन्हनि जो असुलु मक़सदु, असुलु उन्हनि जी पॉलिसी इहा हुई त ग़रीब खे हर हाल में ग़रीब कयो वञे ऐं अमीर खे हर हाल में अमीर कयो वञे। ऐं अॼु असांजो मुल्क अहिड़े प्लेटफॉर्म ते बीठो आहे ऐं जेको ग़रीब आहे उहो ॿ वेला मानीअ लाइ बि सिके थो ऐं अमीरनि जा कुता बि सुठो खाधो था खाइनि ऐं उन्हनि जा पालतू कुता पिजारुनि में, लैंड क्रूज़रनि में था घुमनि, एसियुनि में था सुम्हनि ऐं मिसकीन असांजा मारोड़ा जेके महिनती पंहिंजे रिज़िक़ हिलाल कमाइण वारा माण्हू ॿ वेला मानीअ लाइ बि सिकनि था। जॾहिं इंसान खे कमज़ोर कबो आहे, भिकारी बणाइबो आहे त उनखां तालीम खसी वेंदी आहे, उनखां पोइ सिहत खसी वेंदी आहे, उनखां पोइ उनजो शऊर सॼो खसियो वेंदो आहे। नौकरियूं ॿियनि माण्हुनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पंहिंजे ई इलाइक़े में, पंहिंजे ई ॻोठ में, पंहिंजे मुल्क में पाण ई ॼण पाण खे धारियो थो सम्झे। उनजी वजह इहा आहे त पंहिंजो को नौकरी में आहे ई कोन, पंहिंजो को इल्मु पिराए न सघियो। हेठे तबिके खे ईअं निपूड़ियो वियो आहे। असांजे मुल्क में कंहिं बि शइ जी कमी कोन्हे। अलाह पाक असांजे मुल्क खे एॾो ख़ूबसूरत ठाहियो आहे, एॾो मालामाल ठाहियो आहे। समुंड असां वटि, दरिया असां वटि, रेगिस्तान असां वटि, पहाड़ असां वटि, सोन असां वटि, हीरा मोती असां वटि कहिड़ी शइ जी कमी आहे। ख़ूबसूरत सभिनी खां क़ीमती वण असां वटि, हर क़िस्म जा जानवर असां वटि, सुठा सुहिणा ख़ूबसूरत इंसान असां वटि अलाह पाक जूं 4 मौसमूं। कहिड़ी शइ जी कमी आहे? पुराणा माण्हू चवनि पिया त पाकिस्तान जी उहा धरती आहे, अगरि असां सुबुह जो ॾंदण हणी वात खे उहो ॾंदण उछलाईंदा आहियूं त उहो बि फुटी थो पए। हीअ धरती क़ीमती आहे, हीअ मुल्क असांजो क़ीमती आहे। हिन मुल्क जे माण्हुनि खे जेको हिननि भिकारी बणायो आहे अवाम खे, उहो आहिनि इक़्तिदार धणी। ॾिसो, अगरि असां ट्रैक्टर जे ड्राइवर खे ट्रेन हलाइणु ॾींदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ट्रेन खे वञी किराईंदो, कल्टी कराईंदो। हिते बि ईअं थो थिए। सभु ना अहल, न ड्राइवर, न उन्हनि खे ख़बर कंहिं शइ जी, कन खां वठी उन्हनि खे इक़्तिदार ते विहारनि था। उहो छा थो करे, वञे थो कर्ज़ु खणंदो। तो अगरि उनखां मुल्क नथो हले त हथु कढनि। असांजो जेको नओं वज़ीर आज़म आहे, उन 2000 महीने जो ऐलान कयो आहे। 750 गिह जो रेट आहे। पेट्रोल जी क़ीमत वञी किथे पहुती? छा करे माण्हू? ॾिहाड़ी वारो मज़दूर वीचारो पंहिंजे लाइ हिकु वेले जी मानी बि नथो ख़रीद करे सघे। सॼे ॾींहं जी ॾिहाड़ी सां हिकु वेलो मानी अगरि सभु ॿधंदो न त चवंदो अगरि मूंखे ई 500-800 मिलिया आहिनि। अॻु में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो पंहिंजे महीने जो हिसाबु कंदो त पंहिंजी मोटर साइकिल में तेल न भराए सघंदो। हे मुल्क में जेके बि इक़्तिदार वारा चाहिनि पिया, जेके हिननि टोपियूं ड्रामा कया आहिनि, उहो पंहिंजे टोपियुनि ड्रामनि में हू कामयाबु थी विया। ग़रीब खे ग़रीब करे विया, अमीरनि खे अमीर करे विया। जेको बि इक़्तिदार में अचे थो त उहो पंहिंजनि खे टेकराए थो। उन्हनि जा माइट मिट जेके बि उन्हनि जी हेठाई था कनि, उहे टेकिजी विया। ग़रीब तबिको वीचारो मानी लाइ परेशान। हाणे छा थिए? इक़्तिदार वारनि त पंहिंजो ईमान ॾेखारियो। हाणे असां छा कयूं? चुप करे विहूं या अञा इन्हनि खे वोट ॾियूं? अञा इन्हनि जे क़स्मनि ते, असां इन्हनि जे ॻाल्हियुनि ते, मोतबरी ॻाल्हाइण ते असां एतबार कयूं? दोस्तो, ईअं कॾहिं बि चेंजिंग न ईंदी। यकीन कयो, तव्हां मथो पिटे छॾींदव। तव्हां पाण सोचो, तव्हांजा अबा विया, ॾाॾा विया, पड़ॾाॾा विया, त माना तब्दीली न आई ऐं तब्दीली ईंदी बि न। उनजी वजह इहा आहे त असां सिर्फ़ु पंहिंजो सोचूं था, पंहिंजे घर जी ॻाल्हि सोचूं था त मां त ख़ुशि आहियां। भला पेट्रोल मुंहिंजे लाइ वधियो छा? गिहु किलो मां वठंदुसि छा? खंड जी क़ीमत मुंहिंजे लाइ वधी छा? खीर जो रेट सभिनी लाइ वधियो। असां सभिनी जी सोच इहा आहे त असां चऊं था त असांजे लाइ त कुझु न वधियो न, सॼी दुनिया लाइ वधियो, असां बि मुंहुं ॾींदासीं। इन सॼे मसइले जो हिकिड़ो हल बि आहे मूं वटि। असां सॼे मुल्क जे माण्हुनि खे आज़माए छॾियो आहे। हाणे असां एतिरा होशियार बि थी विया आहियूं, भले चङो भलो को अगरि वोट वठणु अचे
खणी क़ुरान मथे ते खयूं अचे पर असांखे क़ुरान ते यकीन आहे, इन ना अहलनि ते यकीन कोन हूंदो। खणी छा बि हुजे, खीर जो धोतल हुजे, मसीत जो कख हुजे, यकीन न ईंदो। छो जो सदमा खाई 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 हाणे असां होशियार थी विया आहियूं। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हिन मुल्क खे बचाए सघनि था, हिन बुहरान मां बि कढी सघनि था, मुल्क जो कर्ज़ बि लाहे सघनि था, ग़रीब खे रिलीफ बि ॾेई सघनि था। ऐं यकीन कयो अगरि उहा जमायत अगरि गॾु थिए उथे त मां त चवां थो अगरि खून ख़राबा धाड़ा त पंहिंजी जॻह ते, पर कंहिं वॾे जागीरदार जो पुटु अगरि नो पार्किंग में गाॾी बीहारे वञे न, तव्हां मूंखे ॾिठे सलाम न कजो। अहिड़ी जमायत हिकिड़ी आहे, उहा जमायत आहे वकील बिरादरी। अगरि वकील बिरादरी मैदान में अचे त यकीन कयो हिन मुल्क जे सोच खे तब्दील करे सघे थो, ग़रीब खे सपोर्ट करे सघे थो। छो जो वकील सां सॼे मुल्क जो कानून जुड़ियल आहे। नंढड़ा ॿ मिसाल थो ॾियां। वकील पूरे पाकिस्तान जा स्ट्राइक था कनि, नंढी कोर्ट खां वठी वॾी कोर्ट ताईं। सभ खां पहिरियां त अदालतूं वीरान थी वेंदियूं, त केर बि अदालत जी कार्रवाई कोन रहंदी, जज घर वेहिजी वेंदा, क़ैदी जेके आहिनि त जेल खां ॿाहिरि हाज़िरनि ते कोन ईंदा। त कार्रवाई जॾहिं कानूनी न हलंदी त कमु कीअं हलंदो? हितां अगरि हीअ शुरू कनि कम खे त को वॾेरो आहे, उन दादागिरी कई, कंहिं ग़रीब जे पुट खे उन मारियो आहे, गाॾी सां लताड़ियो अथई, हाणे उहो वकील थो ॻोल्हे पंहिंजे बचा लाइ, सॼी कोर्ट जा वकील उन जे मुख़ालिफ़ थी वञनि, पूरे सिंध मां पाकिस्तान मां वकील उनखे न मिले त यकीन कयो जागीरदार जूं अखियूं खुली वेंदियूं। साईं मियां कंदो, वकील नंढे नंढे वकील खे पहिरियों पवंदो। त जेके मथे माण्हू वेठा आहिनि उन्हनि जो बूथ अची हेठि लॻंदो त भेण हीअ तब्दीली कहिड़े क़िस्म जी अची वई आहे। वकील हूंदा ई कोन त उन वटि ज़मीनदार जी कार्रवाई केरु हलाईंदो? जज अकेलो त वेही कोन हलाईंदो। हाणे इन्हनि में छा थींदो जो जज बि नोटिस वठंदा, जेके वॾा जज वेठा आहिनि वॾनि वॾनि कोर्टनि में। मां इहो किथे पढ़ियो न आहे, मां ज़हनी तौरु इहो सोचियो आहे त असांजे मुल्क में का बि अहिड़ी जमायत कोन्हे जो पब्लिक खे सपोर्ट करे, का बि कोन्हे। अगरि वकील बिरादरी अहिड़ी का तहरीक हलाइनि जंहिंमें पब्लिक खे पाण सां गॾु कनि, मुल्क जे हालातनि खे बहितर रस्ते सां वठी वञण जो हिकिड़ो अज़म खणनि, यकीन कयो असांजे मुल्क जे तब्दीलीअ जा मिसाल पूरी दुनिया वारा ॾींदा। असां हे जेके वॾेरनि जे तव्हां पोयां पिया आहियो, असां तव्हां सभु, मां पाण खे बि चवां थो, इहे सभु टोपियूं ड्रामा आहिनि। इहो सिर्फ़ु पंहिंजो मुफ़ाद आहे। हाणे आम माण्हू छा कंदो? तव्हां वॾेरे वटि वेंदा, उहो चवंदो बाबा तुंहिंजो छा कमु आहे? पुलिस जी FIR थींदी, वेंदे सटिजी, बचा केरु पालींदी, उनखे अहिड़ो भउ ॾेई छॾींदा। उहो चवंदो जाई बि मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? असां वारा ग़रीबनि खे जो ग़रीब कयो अथऊं न, उन्हनि जी जेका पॉलिसी आहे त ग़रीब थियनि, सोलर जी प्लेट ॾिनऊंसि, हे राज़ी थी वियो। हिकिड़ो नलको 4000 ॾिनऊंसि, सफ़ा ख़ुशि थी वियो। वरी सिलाई जी मशीन का ॾिनऊंसि, सफ़ा ज़बरदस्तु। हाणे त बसि हे चवंदो भाउ मुंहिंजो त घर हले थो न। हाणे असुल में घर हलणु इहो इनखे न चइबो आहे। जॾहिं तरक़ी थींदी त घर घर तरक़ी थींदी न। जहिड़ा छो थींदा, चोरियूं छो थींदियूं, फुरूं छो थींदा, धाड़ा छो लॻंदा, करप्शन छो थींदो, तालीम आम हूंदी, सिहत लाइ डॉक्टर वटि लाइन में न बीहणो पवंदो। जितां दवा असां था वठूं त मुल्क जा हुक्मरान बि उतां दवा वठनि न, उन स्टोर तां दवाऊं वठनि न। उहे छो था वञनि प्राइवेट? जिते असांजा ॿार था पढ़नि त उहे बि त ॿार उते पढ़नि न। अगरि स्कूलनि में तालीम हुजे त वॾा माण्हू बि इते ई प्राइमरी पढ़ाइनि, सरकारी में पढ़ाइनि। अगरि डॉक्टर भला हुजनि, उते सहूलियतूं हुजनि त हू जेके वॾा मिनिस्टर आहिनि उहे बि इतां इलाजु कराइनि। इन जो मतिलबु आहे त हिते सभु जानवरनि लाइ ॼण अस्पतालूं ठाहे ऐं तालीम जा इहे भॻल स्कूल ॾेई पाण पंहिंजे बचनि खे ॿाहिरि पढ़ाइनि बि था, इलाज बि कराइनि था, तयारु करे उन्हनि खे असांजे मथां मसलत करे विहारनि था। त हाणे तव्हां हिननि जे मथां, चरियनि जे मथां ऐं कमज़ोर माण्हुनि जे मथां, इन्हनि जे मथां हुकुमरानी कयो। सॼी ज़िंदगी असां वारा वतंदे उन्हनि जा नारा हणंदा। फ़ाइदो त कुझु न थियो। पीउ मरी वेंदुसि, कफ़न जो इंतज़ारु कंदो ओड़े पाड़े में त को अचे त मूंखे कफ़न ॾे। छो जो उन कुझु ठाहियो ई कोन्हे। उहो हुकुमराननि अहिड़ी हालति करे छॾी आहे मुल्क सां, मुल्क जे आवाम सां, त उहे चवनि था कफ़न लाइ बि माना दर दर वते घुमंदो। कफ़न ॾिनईंसि त वरी महिमाननि खे मानी खाराइण जेतिरा पैसा बि न हूंदसि। हे मुल्क जे हुकुमराननि जा प्रकार अथव। असांजो ॾोह सिर्फ़ु इहो आहे त असां ग़लति माण्हुनि खे वोट ॾिनो आहे। बाक़ी हू पंहिंजे मक़सद में कामयाबु थी विया, जेके मुने सदी खां वठी जेके हिन मुल्क ते हुकुमरानी कनि पिया ऐं इहा ई पॉलिसी ठाहियूं त ग़रीब खे फ़क़ीर करिणो आहे, पेनू करिणो आहे ऐं अमीरनि खे वरी बि ज़मीनदार करिणो आहे। दोस्तो सोची सम्झी वोट ॾियो।
ही जेके हालात असांजे मुल्क जा हलनि था न, यकीन कयो त ॾाढी परेशानी थी थिए। मां हिकिड़ी दुकान ते बीठो हुउसि, हिकिड़े माण्हू सौदो कढायो, सौदो कढाई त मां बि हुन दुकान जे ॿाहिरां ई बीठो हुउसि। हिन पैसा कढिया, हुन खां बिल पुछा कई, चई त इहो गिह जो बि अधु ॾे, खंड जो बि अधु ॾे, पती डॿी कढेसि, माना मूं वटि पैसा कोन। उहो वीचारो परेशान थी वियो। अहिड़ी हालत लॻी पई असांजे मुल्क जे माण्हुनि जी। ऐं असांजे मुल्क जे माण्हुनि जो कहिड़ो ॾोह आहे, पंहिंजी धरतीअ सां मुहबत कनि, पंहिंजे माण्हुनि सां मुहबत कनि। असांजे मुल्क जी फ़ौज भली, असांजे मुल्क जो कानून भलो, पर असांजे हुकुमराननि हाणे कम लाहे छॾिया। मुंहिंजो हीउ पैगाम वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो त जीअं मुंहिंजो हीउ पैगाम जेको असुलु हिननि हुकुमराननि जो चहिरो आहे त उहो उन्हनि ताईं पहुची सघे। मां नओं वीडियो खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।